अल्लाह जो आहे सवन वरन जा दुखड़ा हिक लहज़े मंझ लागे उहो ई मालिक आहे जेको माग पहुंचाईंदी मारुई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान। उन अल्लाह जे सालेह बाने वट पहुंची वयो। सोना 100 खून कया थम चे हाणे चे पक्को इरादो आ त रब खां माफ़ी वठां। केड़ो इरादो आ? ये न कयो ये न कयो ये न कयो। ॾाह थियो ॻाइण नहीं आलमन में फर्क रखो सब्र खां कम वठो। अजीज दोस्तो नंढड़ा सिखी विंदा खुदा कंदा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो उन खुदा जे साले बाने पुछुस त दे खबर रुगी गाल तो करी या पक्की गाला चे पक्की गाला तो बहकण थो चाहियां चे जे तो बहकण थो चाही त दस मां थो ॾेई चे कहिड़ो ओ फलाणो जेको गोठा ची आहे सिधो उन में हलियो वञ। उन गोठ में अल्लाह जा नेक सालेह बाना रहंदा थई। उते पहुचंदे उन्हनि सां गॾु वेहंदे उहे तुंहिंजे लाइ दुआ घुरंदा मुंहिंजो रब तुंहिंजे तकदीर खे तब्दील करे छॾींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाओ ज़िद्दी कोन हो न जो ज़िद करे बीह रहे हली पियो। अल्लाह जी कुदरत ॾिस दोस्त। हाणे इहो सभु ॻाल्हि तव्हां सां ताईं कंहिं पहुचाई चो मदीने जे घोट पहुचाई। सुभान अल्लाह। कंहिं पहुचाई? मदीने जे महबूबन पहुचाई आहे। वियो रस्ते में पहुतो आ थोड़ो ही पंधु अॻिते वधियो आ। अल्लाह इज़राइल खे हुकुम कयो त साह कढीस। इज़राइल देर कान कई आ। अल्लाह जे हुक्म के पूरो कंदे उन जो साह कढंदो आ मुंह भर ज़मीन ते किरंदो आ। जंहिं पासे वञी रहियो आ हथड़ा ओॾो मुंह भर किरंदो आ। जीअं किरियो आ जहन्नम जा फरिश्ता भी अची वया जन्नत जा फरिश्ता भी अची वया। गौर कजा मुंहिंजा दोस्त जहन्नम जा फरिश्ता चवन हे असां जो आहे छो त ही 900 खून कयो वेठो आ। जन्नत जा फरिश्ता चवन हे असां जो आ छो त तौबह जे नियत सां निकतो आ। बई फरिश्ता बीठा हन हो चवन असां जो हो चवन असां जो। ज़मीन ते मुंहिंजा दोस्त बहस पियो हले। अर्शे मुअल्ला वारो जंहिं फरिश्तन खे मोकिलियो उहो पाण भी ॾिसी रहियो आ। मुंहिंजो मदीने जो घोट भी ईअं थो ॿुधाए जीअं आका भी विच में भी ॾिसी रहियो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे साईं फरमायो रब्बे करीम ऐलान फरमायो ओ फरिश्तो झगड़े जी जरूरत नाहे घर खां निकतो आ उहा ज़मीन भी मापियो मुझे आशिकन ॾे वञे थो पियो वलियन ॾे वञे थो पियो मां अल्लाह जे महबूबन ॾे वञे थो पियो। उहा ज़मीन भी मापियो जे घर वारे पासो वेझो आ त जहन्नम में खणी वञो जे मुझे आशिकन जे पासे वेझो थियो आ त जन्नत वारा खणी वञो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हुकुम कंहिंजो थियो? रब जो। कंहिंजो हुकुम थियो? अल्लाह। फरिश्तन होना ज़मीन मापण शुरू कई होॾा भी मापण शुरू कई होॾा फरिश्तन ज़मीन मापण शुरू कई। रब्बे ज़ुल जलाल फरमायो जिब्राईल जी रब्बे जलील मुझे आशिकन वारे ज़मीन के सोढ़ो कर त ओॾहूं वेझो थी पवे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौला तू त आदिल हई मौला तू त आदिल हई आया मौला अदल जो हुक्म दिनो थई जमीन मापिजी रही आ वरी हेडो जमीन के सोढ़े करण जो हुक्म थियो आ। मुझो करीम रब फरमाइंदो आ जे कदे पोइते मोटी वने हां त अदल कयास हां पर मुझे आशिकन जे तरफ अची रहियो आ। मां अल्लाह जो अदल हक आ पर अदल उन्हन सा कंदो हां जेके मुझे यारन खा मुंह मोड़े छदींदा हन जेके मुझे यारन दे मुहड़ कंदा हन उन्हन सा अदल न पर फजल करे छदींदो हां। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे
जिंदाबाद जिंदाबाद। अल्लाह जे अदल जो कानून भी चो हक आ, हक फज़ल जो कानून भी हक आ। खुदा अदल कंदो आ, लेकिन कंहिंसां जेके अदल घुरंदा हन, खुदा फज़ल कंदो आ कंहिंसां जेके फज़ल घुरंदा हन, जेके अल्लाह जे कामिलन जे दरबार में ईंदा हन ऐं उते अचे रोई चवंदा आहिनि, ओ मुंहिंजा साईं दुआ घुर त मुंहिंजो सुहिणो राज़ी थिए, फज़ल जी तलाश कंदा हन। दोस्तो, अल्लाह वारनि ॾे वञण वारो रस्ते में मरी वञे, रब जन्नत जे फरिश्तनि खे हुकुम करे खणी वञ, पर जे अल्लाह वारनि जे दर ते पहुची दमड़ो ॾे ॿुधाए त हो जन्नत में न वेंदो त काॾे? इंशाअल्लाह। सुभान अल्लाह सुभान। ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरी वई, इन करे मां ॻाल्हि खणी अॻिते पहुतो, साॻी जॻह ते मोटां थो। अॼु जो ही प्रोग्राम म्या वज़ीर अली ऐं सुधीर अली सोलंगिन पंहिंजे बाबा मरहूम हाजी अता मोहम्मद, अल्लाह ताला उन जी मग़फ़िरत फरमाए, आमीन चओ। पंहिंजे बाबा जे रूह खे ईसाले सवाब जे नियत सां ख़ैरात कई आहे। अल्लाह ताला उन्हनि जो ख़ैर क़बूल फरमाईंदो। तव्हां सां दोस्तनि जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण रब क़बूल फरमाईंदो। ही बहानो आहे दोस्त, ये ख़ैर ख़ैरातूं सभु बहानो आहे। रहमत खुदावंदी बहाना में जोयद, अल्लाह जी रहमत बहानो पई ॻोल्हे। पंहिंजे यार जे ग़ुलामनि खे बख़्शणो जो आहे त बस पोइ को न को बहानो पियो थिए। कॾहिं सुधीर ऐं वज़ीर पिया ख़ैरात कनि, कॾहिं फिदा हुसैन पियो प्रोग्राम करे, कॾहिं मोहम्मद जुमन पियो प्रोग्राम करे, कॾहिं मोहम्मद ईसा पियो प्रोग्राम करे, कॾहिं किथे। सबब कहिड़ो आहे मुंहिंजा दोस्त? सबब इहो आहे, ख़ुदा पंहिंजे महबूब जे उम्मत खे बख़्शण थो चाहे। जॾहिं अल्लाह बख़्शण चाहींदो आहे त बहानो बि पाण ॾींदो आहे, कंहिंजे न कंहिंजे दिलि में विझी छॾींदो आहे। ये हेतिरी हज़ार जे लॻ जमायत, अञा बि वधीक जमायत आई आहे। यकीन ॼाणो मुंहिंजा दोस्तो, अल्लाह घुरियो आहे तॾहिं हिते गॾु थिया आहियूं। बेशक सुभान अल्लाह। अहिड़े दौर में यार, अहिड़े दौर में जो धीउ माउ खां बेज़ार, पीउ पुट खां बेज़ार, भाउ खां बेज़ार, दर दर में आहे, हिक ॿिए जो ॻाल्हाइण कोन थो वञे, हिक ॿिए जो मुंहुं कोन थी वणे। हिते केतिरियुनि क़ौमुनि जा माण्हू वेठा हूं ऐं कीअं कुल्हो कुल्हे में मिलाए वेठा हूं, ऐं ईअं थो लॻे त सभई हिकिड़े इंतज़ार में वेठा हूं। ऐं इहा ॻाल्हि बि जाई आहे, उहो कहिड़ो इंतज़ार आहे त शल अॼु मदीने वारे जो कुर्ब मिले, मुंहिंजो रब राज़ी थी पए। आमीन आमीन। ये आहे या न मुंहिंजा दोस्तो? बस इहा हिकिड़ी तमन्ना खणी आया हूं ऐं इंशा अल्लाह ताला मुंहिंजो रब इहा तमन्ना पूरी फरमाईंदो। अचो त मां तव्हांखे अल्लाह जे सुहिणे क़ुरान करीम जी लोलड़ी ॾेई ॿुधायां। सूरह नून वल क़लम जूं कुछ लाॻीतियूं आयतूं पढ़ी पोइ हिकिड़ो मुकमिल किस्सो अल्लाह इन सूरह मुबारक में बयान फरमायो आहे। मुकमिल किस्सो ख़ैरात जे मुतालिक, मुकमिल किस्सो ने करे लाॻीतियूं आयतूं पढ़ी ऐं पोइ तव्हांखे वरी सिधो किस्सो करे ॿुधायां, ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। पर पहिरीं सलात पढ़ मुंहिंजे महबूब ते सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना बलौनाहुम कमा बलौना अस्हाबल जन्नह इज़ अक़समू लयस्रिमुन्नहा मुस्बिहीन वला यस्तस्नून फताफ़ अलैहा ताइफुम मिर रब्बिका वहुम नाइमून फ़अस्बहत कस्सरीम फ़नादौ मुस्बिहीन अन इग़दू अला हर्सिकुम इन कुंतुम सारिमीन। सुभान अल्लाह। घर में वेठो या न सही का आयत भुलिजी पए त छो त राति ॾींहं पढ़ी पढ़ी दिमाग़ जेको आहे न हाणे घणो अॻिते पोइते थी वियो आहे। 5-7 आयतूं लाॻी थियूं क़ुर जूं।
राज कहिड़ो आहे अल्लाह जे ज़ात मुझे सोहणे महबूब मदीने जे मीर जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के फरमायो कदे फरमायो कीअं फरमायो ओ मुझा दोस्त जॾहिं कुरैशन जा रईस मक्के जा सरदार जन के अल्लाह जे ज़ात बाबरकात औलाद सां भी नवाज़ियो हुयो दौलतुन सां भी नवाज़ियो हुयो मुझा दोस्त काबतुल्लाह जी मुतवल्ली जड़ी अहम जिम्मेवारी भी रब्बे करीम जे ज़ात उन्हनि खे अता फरमाई हुई इन सब जे बावजूद जॾहिं मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के ईज़ाईंदा हुया तकलीफ़ूं ॾींदा हुया मुझे करीम रब फरमायो महबूबा मां करीम रब सब कुछ हिननि खे अता फरमायो मगर इन्हनि उन जो शुक्र न कयो अगर शुक्र कनि हा त तो मुझे महबूब खे सुञाणनि हा तो महबूब खे न सुञातो थन हाणे मां अल्लाह इन्हनि खां भी ईअं ई इम्तिहान वठंदुसि जीअं यमन में रहंदड़ सना शहर जे करीब हिकड़े ॻोठड़े जे हिक नेक शख्स जे औलाद खां मां अल्लाह इम्तिहान वरतो हो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मियां छा दसे उमर हाजी इल्ताफ हाजी अता मोहम्मद हाणे हाजी अता मोहम्मद जे पुटन कयो आ खैर पंहिंजे बाबे जी नियत हाणे ॿुधो रब जो क़ुरान छा थो चवे ॿुधा पुछी सुभान अल्लाह ओ मुझा दोस्त अजीज करीम रब जे ज़ात व बरकात सना शहर जे भर में हिकड़ो ॻोठड़ो हुयो जंहिंमें को नेकोकार शख्स रहंदो हुयो जंहिंजो ऐं उन जे बच्चन जो ज़िक्र रब ने सूरह नून वल कलम में बयान फरमायो आहे एतिरो त सखी हुयो एतिरो त नेकोकार हुयो अल्लाह जे ज़ात बा बरकात उन खे खजन जो बाग अता कयो हो छा जो बाग खजन जो बाग अता कयो हुयो जीअं खजूं तयार थींदियूं हुयूं जीअं उन्हनि में फल तयार थींदो हुयो मुंहिंजा दोस्त अञा डंगू शुरू थींदो हुयो डोडो किरण शुरू थींदो हो सुबुह जो सवेल सॾड़ा कंदो हो ओ ग़रीबो ओ मिस्कीनो ओ यतीमो अचो मुंहिंजे बाग में जेकी डंग किरंदा वञनि जेकी डोडा किरंदा वञनि इहे सभई खणंदा वञो मूंखे अल्लाह ॾिनो आहे उन अल्लाह जे नाले ते ॾियण में मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे सुभान अल्लाह उन जो मामूल हुयो खुदा जी कुदरत आहे उन जो ज़मानो पूरो थी वियो अल्लाह खे प्यारो थी वियो टे पुट दुनिया में छॾियईं घणा पुट टे पुट दुनिया में छॾियईं उन्हनि टिनी पुटनि जे हिस्से में उहा ज़मीन आई आहे उहो बाग आयो आहे अञा पहिरियों ई साल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं जो बाग फरजी तयार थियो आहे अञा ॾोॾो ज़मीन ते कोन किरियो आहे अञा किरण जी तयारी हलंदी आहे राति जो भाइर गॾु था थियनि क़ुर करीम ॿुधाए रहियो आहे टई भाइर गॾु थिया हिक ॿिए सां सलाह करण लॻा अदा बाबो त बादशाह माण्हू हुयो इएं ख़ैर ख़ैरातूं करे छॾींदो हुयो बाबे जो ज़मानो पंहिंजो हुयो हिकिड़े चयो त तोखे औलाद घणो आहे मूंखे बि औलाद घणो आहे जेकॾहिं तूं असां ईअं ख़ैर ख़ैरात कंदासीं असांजा बच्चा केरु था थींदो रब जो क़ुर ॿुधाए रहियो आहे हिक ॿिए खे इहे क़सीदा ॿुधाइण शुरू कयूं हिक ॿिए खे इहे ॻाल्हियूं ॿुधाइण शुरू कयूं ॻाल्हियूं ॿुधाए फाइनल अचे इते कयूं त हाणे ॻाल्हि इते था रखूं सुबुह जो सवेर असुर ॾेई उथंदासीं अञा सिज बि कोन उभरंदो ग़रीब को घरों बि कोन उथंदो उहे पंहिंजे घरनि में हूंदा छो त बाबे जा हेरायल आहिनि उन जे टाइम खां अॻु में हली करे पाण पंहिंजे बाग जो सॼो माल मेड़े चूंडे गॾु करे खणी ईंदासीं भले हू जेॾी महिल अचनि ॾिसनि त बाग में कुझु ई कोन्हे को ॿ टे ॾींहं ईअं कंदासीं पाण ई वापसि मोटी वेंदा हमेशह जे लाइ जान छुटी पवंदी मुंहिंजा दोस्त
टिनी भाइरुनि पाण में सलाह कई आहे हिक ॿिए खे चयूं अदा सुबुह जो जेको पहिरीं उथे उहो सभिनी खे उथारे अल्लाह जो क़ुरान गवाही ॾेई रहियो आहे जॾहिं सुबुह जो टाइम थियो हिकिड़े भाउ सॾु कयो ओ अदा फलाणा ओ अदा फलाणा असुर थी विया उथो त बाग़ ते हलूं मुंहिंजे सुहिणे करीम रब फरमायो हुननि पंहिंजी रिथ रिथी आहे मां अल्लाह पंहिंजी रिथ रिथे छॾी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हू असुर जो इन जे लाइ उथिया ॾिसंदा हो न अॼुकल्ह त जन वटि हींअर ख़ैर सां अचे पियो डिसंबर महीनो अन्न रखियो वेठा हूंदा हाणे ॾिसंदा त मार्केट मां अन्न खुटो आहे जनवरी महीनो अची वियो आहे ग़रीब वेचारा ॾुखिया थिया आहिनि पोइ फेरो ॾींदा खपई अन्न जूं ॿ बोरियूं टे बोरियूं ॾिजां त ॿ बोरियूं मां तोखे ॾियां व्याज सिंधी सोली में जेके चवंदा आहिनि व्याज अदा मूंखे 1000 रुपया खपे चई ॾियईं थो पर पोइ 1500 रुपया कणक में ॾिजां ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो कमु उहे कंदा थई जन खे पंहिंजे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे मथां भरवसो कोन हूंदो आहे उन्हनि विसारे छॾियो आहे त जॾहिं उहे ग़रीब हुया उन्हनि जो अबो उन्हनि जो ॾाढो ग़रीब हुयो उन्हनि ग़रीबनि हूंदे हिननि खे इज़त ऐं दौलत कंहिं ॾिनी आहे जेको अल्लाह ॾियण ते क़ादिर आहे उहो मुंहिंजो रब खसण ते बि क़ादिर आहे सुभान अल्लाह सुभान हिननि भाइरुनि बि उन्हनि अॼुकल्ह जे व्याजनि वांगुरु पाण में व्याज जी त सलाह कोन कयूं पर ग़रीबनि खां जान छॾाइण जी सलाह कयूं मुझे करीम रब फरमायो हिननि इएं बि कोन चयो त वला यस्तस्नून इएं बि कोन चयूं त इंशा अल्लाह ताला रब चवे थो इएं बि कोन चयूं मां अल्लाह खे विसारे छॾियूं जेॾी महिल असुर जो ही निकता रब जो क़ुरान तो चवे फताफ अलैहा ताइफुम मिर रब्बिक वहुम नाइमून सुभान अल्लाह सुभान अल्लाह अञा ही निंड पिया हुया मुझो करीम रब फरमाए रहियो आहे अञा हू पंहिंजे घरनि में निंड पिया अल्लाह जे ज़ात फेरे ॾींदड़ खे हुकुम कयो इएं बाग में फेरो ॾेई आयो जेको सॼो बाग फल सां ॾोॾनि सां डंगनि सां भरियो पियो हुयो रब जो क़ुरान थो चए फअस्बहत कसरीम फनादौ मुस्बिहीन हिक ॿिए खे सॾ कयूं ओ अदा जल्दी कर उथी पओ मता सुबुह थी वञे अनिग़दू अला हर्सिकुम इन कुंतुम सारिमीन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿाहिरि हिक ॿिए खे सॾ करे जीअं जो अञा बाग वटि पहुता खणी जो निहारीन त सॼो बाग ईअं ख़ाली लॻो पियो आहे ॼण तूफ़ान रातो रात में सॼे बाग खे खाली करे हलियो वियो सुभान अल्लाह हिकु ॾोॾो बि कोन्हे छा हिकु ॾोॾो बि कोन्हे उहे लड़ियूं उहे खजीअ जा फरहा जेके माल सां भरियल शाम जो ॾिसी विया सावा ॾिसी विया सुबुह जो अचनि त वण त बीठो आहे पर उहे सड़िया पिया आहिनि सुकी विया ईअं पियो लॻे त सभु कुझु कंहिं बर्बाद करे छॾियो हिक ॿिए खे बाह खां वठी लोॾण लॻा असांखे निंड त कोन्हे का असां कंहिं ॿिए जे बाग में त कोन आया आहियूं वारो कयो सिज उभरण जो इंतज़ार कयो जीअं रोशनी थी ॾिठूं त बाग त असांजो आहे मगर काई शइ बाग में कान्हे का ओ मुंहिंजा दो फलम्मा रअऊहा क़ालू इन्ना लदाल्लून
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन्हनि मां चवण वारनि मां हिकिड़े चयो असां के अल्लाह ज़लील करे छॾियो बल नहनु महरूमून अल्लाह जे बेनियाज़ीअ असां के न हेॾी नेमत खां महरूम करे छॾियो। ओ मुंहिंजा दोस्त हुननि त चयो त ग़रीबनि खे न ॾियूं मुंहिंजे रब फरमायो तव्हांखे कहिड़ी ख़बर त मां करीम रब इन ग़रीबनि जे सदके दुनिया खे रंग लाईंदो हां। सुभान अल्लाह सुभान इन ग़रीबनि जे सदके मुझे मदीने जे साईं फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो अल्लाह मुसीबतूं टारींदो आ रिज़्क़ में कुशादगी ॾींदो आ लेकिन कंहिंजे सदके मुझे आका फरमायो ज़ईफ़न कमज़ोरन ऐं ग़रीबन जे सदके में मुझो रब मुसीबतूं टारींदो आ मुश्किलातूं दूर कंदो आ रिज़्क़ में बरकतूं ॾींदो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओ व्याज वठण वारा मुस्लमान तोते तनक़ीद नथो कयां तोखे घटि वधि नथो चवां पर एतिरो चवई थो ओ मुंहिंजा मुस्लमान भा हिकिड़े मिंट जे लाइ पंहिंजे दिल खां सवाल कर पंहिंजे दिल खां सवाल करे तन्हाईअ में वेही करे सोच इहा जेका तो वटि दौलत आ इहा तोखे कंहिं ॾिनी आ जंहिं तोखे ॾिनी आ उहो बादशाहनि जो बादशाह आहे या कोन्हे को जंहिं तोखे इज्जत ऐं दौलत ॾिनी आ उहो खसण जे मथां क़ादिर आहे या कोन्हे को जंहिं तोखे दौलत ॾिनी आ उहो मौला फ़कीर खे बादशाह बनाईंदो आ या न जंहिं तोखे दौलत ॾिनी आ उहो बादशाह खे फ़कीर बनाईंदो आ या न पंहिंजे दिल खां पुछ मुस्लमान कलमे पढ़ण वारा जेकॾहिं तुंहिंजी दिल मञे इहो सभु कुझु सचो आ त पोइ मुंहिंजा दोस्त अॼु ई दिल में वाइदो कर त मुंहिंजा अल्लाह साईं जेकी गुनाह कया थम ॼाणाईअ में अणॼाणाईअ में पंहिंजे महबूब जे सदके मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ कर मुंहिंजा दोस्त मुंहिंजो रब उहा तोखे बरकत ॾींदो। अल्लाह जे क़ुरान ॾे निहार मुंहिंजे सुहिणे रब फरमायो मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्दन हसना सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुरान खोल मुसलमान मुझे सुने करीम रब फरमायो केरा तव्हां केर थो चवे चो बादशाहन जो बादशाह केरा तव्हां जेको मां अल्लाह के कर्ज दे कुरान खोल न मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्दन हसना केरा तव्हां मां जेको मां अल्लाह खे सुहिणो कर्ज ॾे ओ मुंहिंजा मौला जेको कर्ज वठंदो आ उहो त वापसि बि कंदो आ मुंहिंजो अल्लाह तो फरमाए दुनिया वारो वापसि कंदो आ मां अल्लाह तोखे ॿुधायां थो फयुदाइफहु लहू वलहू अजरुन करीम। सुभान अल्लाह मां खुदा तोखे एतिरो त वापसि करे ॾेई छॾींदो मैं जेको तुंहिंजे गुमान में बि कोन हूंदो तुंहिंजे सोचुनि में बि कोन हूंदो छो त ज़मीनुनि ऐं आसमाननि जा खज़ाना मां करीम रब जी मिल्कियत आ। ओ मुंहिंजा सुहिणा महबूब साहब अर्ज़ कयो मुंहिंजा सुहिणा महबूब बादशाहनि जो बादशाह मुंहिंजो अल्लाह उहो कर्ज़ पियो घुरे उन बादशाह के कर्ज कीअं ॾिबो मुझे मदीने जे मीर फरमायो ये जेका मखलूक आ या अल्लाह जो अयाला कहीं बुखायल खे कहीं ॾुखायल खे कहीं मजबूर खे कहीं मज़लूम खे कहीं बीमार खे ॾुखीअ टाइम ते तो अल्लाह जे रज़ा जे लाइ अगर का मदद कई आ मुझो अल्लाह दुनिया में 70 में तोखे आखिरत में 70 मर्तबा वधीक ॾेई छॾी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
मुसलमान जेकॾहिं क़ुरान करीम ते यकीन अथई ऐं क़ुरान करीम खे मञी थो त पोइ ही ॻाल्हियूं गौर सां ॿुध ऐं पंहिंजे अंदर में हंडा। मां आहिस्ते आहिस्ते इन करे थो ॻाल्हायां, ही अहम मामिलो छेड़ियो थम। इंशा अल्लाह ताला आऊं वरी पंहिंजे उन इश्क वारे मौज़ू ते ज़रूर मोटंदुमि, पर हिन दौर जे अंदर इन इहो ज़ुल्म ॾाढो वधंदो थो वञे, व्याज वारो। ख़ुदा पंहिंजे पनाह में रखे। मुंहिंजा दोस्तो यादि रखो, जेको न व्याज वठण वारो आहे, अल्लाह ताला पंहिंजे पनाह में रखे। उन में माण्हू मरंदो मरी वञे, मरण क़बूल करे, पर व्याजीअ जे दर जे पाणीअ जो ढुक पियण क़बूल न करे। ओहो जेको जानवर ॿुधंदा हो न, जेको हराम जानवर किनो ॿुधंदा हो न, जेके शिकारी कुतर जा वलर खणी माराईंदा आहिनि, उहो बि इन शख्स खां पनाह घुरंदो आहे। ओ मुंहिंजा करीम रब, इहो मुंहिंजे मुंहुं न पवे, छो त मुंहिंजा दोस्त ही ख़ालिसतन ग़रीबन जो रत थो चूसे। अल्लाह तो चवेस त इए न कर, ही अल्लाह सा मुकाबलो करे चवे तो इए कंदुस। सुनो नबी तो चवे इए न कर, हे तो चवे इए कंदुस। पर मुंहिंजा दोस्त, हे त भला मूं जेके तोखे ॻाल्हियूं ॿुधायूं, पर गॾो गॾु इहा बि त ॻाल्हि ॿुधायां पियो तोखे न त अल्लाह तौबह जा दरवाज़ा महबूब जे उम्मत लाइ बंदि कोन कया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अञा त जिंदगी अथई मुसलमान। अगर इहा गलती कई थई, अल्लाह ताला कलमे वारनि खे पनाह में रखंदो। अगर गलती कई थई व्याज जी, त तौबह करे वक्त परे कोन थई। ऐं मुंहिंजो ख़ुदा ओहो आहे, जॾहिं ॾींदो आहे त अणगणियो ॾेई छॾींदो आहे। कख खे मथे खणबो आहे त लख लॻो पियो हूंदो आहे, पर जॾहिं मुंहिंजो रब खसींदो आहे, उहो बेनियाज़ रब उहो थई। निहार उहे दौलतमंद जन जे दरन ते नौकर ऐं चाकर, नौकर जेके जुतियूं हुननि जूं सफ़ा करण वारा, रुगी मुंहिंजो रब हिकिड़ी शुगर जी बीमारी ॾेई थो छॾे उन्हनि वॾनि वॾनि माण्हुनि खे। उहे ॾिसनि था पिया, हुननि जा नौकर खाइनि था पिया। मुंहिंजो बेनियाज़ रब आहे, मुंहिंजो बेनियाज़ रब आहे। मुसलमानो, तव्हां असांजी वॾे में वॾी कमज़ोरी इहा आहे जो असां अल्लाह जे हुकुम खे आम हुकुम वांगुरु बि नथा समझूं। यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त, हिकिड़े बादशाह पे ॾाढी कूड़ाई, छा पे कयईं? ॾाढी कूड़ाई। तेॾो को ख़ुदा जो सालिह बानो लॻियो, निहारे चई, बादशाह तूं बादशाह थी करे पंहिंजी ॾाढी कूड़ाए रहियो हां। चई, मां पंहिंजे मुंहं खे पटराए रहियो हां, कंहिंजी दिलि नाराज़ त कोन करे रहियो हां न। छा जवाब ॾिनई? चई, पंहिंजो मुंहुं त मां बेशक पटराए रहियो हां, पर कंहिंजी दिलि त नाराज़ कोन करे रहियो हां न। हुनखे कहिड़ी ख़बर त सवाल करण वारो ईअं मिड़ई माण्हू आहियां, को ख़ुदा जे महबूब जो ग़ुलाम आहे। हिन ॾे निहारे रोई चई, ओ बादशाह, ईअं कीअं थो चवीं त मां कंहिंजी दिलि नाराज़ कोन थो कयां? छा तोखे ख़बर नाहे, जेकॾहिं इहे तूं ॾाढी कूड़ाए बस थो करीं ऐं तुंहिंजे मथां मौत अची वञे, तोखे इन हाल में ॾिसी मुंहिंजो मदीने जो घोटु ख़ुशि थींदो या नाराज़ थींदो? जीअं जो उन बादशाह ॿुधो, हजम खे चई, इते हथ खे रोक, और रोई चई त मुंहिंजा करीम रब मूं बस कई, इंशा अल्लाह ताला वरी ज़िंदगी भर अहिड़ो ॾोह न कंदुसि। मोटी वियो त हिन ॾोह जी माफ़ी मिलंदी अलाए कान मिलंदी। रोंदे रोंदे अख सां लॻी, महबूब दीदार करायो, फिक्र न कर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूब दीदार करायो, फिक्र न कर। अल्लाह जी निगाह अमलनि जे मथां न हूंदी आहे, अल्लाह जी निगाह नियत जे मथां हूंदी आहे। तो सच्ची दिलि सां तौबह कई आहे, मुंहिंजे रब तोखे मुआफ़ करे छॾियो। आमीन, आमीन, आमीन। त मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं अॼु ॾींहं ताईं तोखां इहा ग़लती थी बि वई आहे, त ख़ुदा जे वास्ते मां तोखे ॿाहूं थो ॿधां, इन शइ खां हटी वञ। छो त तूं मुंहिंजो मुसलमान भाउ आहीं। मुसलमान भाउ जे लाइ भलो सोचींदो आहे। इन करे तोखे चवां थो, मुंहिंजा भाउ, इन व्याज खां पाण बि परे रह, पंहिंजे मुसलमान भाइरनि खे बि परे कर। ईअं ई ग़रीबनि जी मदद करे ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो तोखे रंग। सुभान अल्लाह, सुभान। हिकु भेरो मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ त मां पंहिंजे आका जो शान बयान करे थो कबूल। सल्लल्लाहु अलैहि या
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह चाहे चो मअबूदा, अल्लाह चाहे मअबूदा, मअबूद छाखे चइबो आ जंहिंजी इबादत कई वेंदी आ। बानो केरा, बानो आबिदा, आबिद कंहिंखे चइबो आ जेको इबादत कंदड़ हूंदो आ। इबादत कंहिंजी कबी आ जंहिंजी इबादत कबी आ, उन जो नालो मअबूद आ। गौर सां मुंहिंजा दोस्त अहम नुक्तो पियो ॿुधाए, मअबूद जी इबादत कबी आ। इबादतूं त सभई भलियूं, पर सभिनी इबादतुनि खां वधीक मुंहिंजे अल्लाह खे निमाज़ वधीक वणंदी आ। छा वधीक वणंदी आ? वरी वरी ॻाल्हि आहे, छो वधीक वणंदी आ? इन करे वणंदी आ जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं निमाज़ी सजदे वारी सूरत में ईंदो आ, अल्लाह खे निमाज़ त वणंदी आ, निमाज़ में सजदो वणंदो आ। बानो जॾहिं सजदे जे सूरत में ईंदो आ, हुन जी मुढड़ी मीम बणजी वेंदी आ। सजदो हीअं कंदो आ, हे विच उन जो हे हबछी बणजी वेंदो आ, हे विच उन जो गोल मीम बणजी वेंदो आ। टंगू हीअं कंदो आ, दाल बणजी वेंदो आ। सजदे जे सूरत में हूंदो आ, जिस्म उन जो हूंदो आ, इस्म मुझे मोहम्मद जो बणजी वेंदो आ। निमाज रब खे छो प्यारी आ? जो सजदे जे सूरत में जॾहिं बानो हूंदो आ, जिस्म उन जो हूंदो आ, इस्म मुझे आका जो बणजी वेंदो आ। लेकिन मां जेका ॻाल्हि करण पे चाही, इबादत निमाज में कंहिंजी तो करे चओ रब जी। अल्लाह अकबर, तकबीर तहरीमा कंहिंजे लाइ चई अल्लाह वॾो आ। सुबहानक अल्लाहुम्मा सना पढ़े अल्लाह जी तारीफ़ कये, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन कुरान करीम पढ़े अल्लाह जी तारीफ़ करे रहियो आ। छो त उन जी इबादत करे रहियो आ, इबादत अल्लाह जी करे रहियो आ। हिकु बानो इबादत करे रहियो आ पंहिंजे करीम रब जी। इबादत में मस्त लॻो पियो आ, कचहरीअ में मस्त लॻो पियो आ। अल्लाह ऐं बाने जो पाण में कुर्ब हली रहियो आ। बानो उन जे दरबार में पहुची। हाणे जॾहिं इबादत जे आखिरी मरहल में ईंदो आ, जॾहिं मज़दूर मज़दूरी करे बस कंदो आ, हाणे मज़दूरी वठण जे लाइ तयार थींदो आ। पीही रुकू करे सजदा करे, जेॾी महिल गोॾनि ते हथ रखी दरबारे ख़ुदाबंदीअ में वेठो आ। हाणे वेहंदो माण्हू छो आ? इबादत करे हाणे मुआवज़े लाइ वेहंदो आ। जॾहिं गोॾा भञी वेठो, अल्लाह चेसि मुंहिंजी इबादत त कई थई, पर मां अल्लाह जी इबादत तुंहिंजे मक़ाम ते तॾहिं पहुचंदी, तुंहिंजी इबादत उन पंहिंजे मक़ाम ते तॾहिं पहुचंदी जॾहिं मुंहिंजे महबूब ते, मुंहिंजे महबूब जे बचड़नि ते दुरूद पढ़ंदे त पोइ पहुचंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। थोड़ो सोचो, इबादत कंहिंजी पे कई? अल्लाह। इबादत कंहिंजी पे कई? अल्लाह जी इबादत पे कई। अल्लाह जी इबादत कंदे कंदे वरी मिठड़े महबूब मुस्तफ़ा जो जिक्र शुरू थो करे, उन जे मथां दुरूद पढ़ण शुरू थो करे, उन जे बचड़नि जे मथां दुरूद पढ़ण शुरू थो करे। इबादत ख़ुदा जी, दुरूद मुंहिंजे मुस्तफ़ा जो। ॻाल्हियूं त ॿ थी वयूं न, तुंहिंजे असांजे नज़र में ॿ, पर रब ॿुधाइण थो चाहे त ओ बाना यादि रखी छॾ, मां अल्लाह खे जेका प्यारे में प्यारी निमाज़ आ, उहा निमाज़ बि मां रब क़बूल तॾहिं कंदो हां जॾहिं मुंहिंजे महबूब ते, मुंहिंजे महबूब जे बचड़नि ते दुरूद पढ़ंदो हुई, तॾहिं मां रब तुंहिंजी निमाज़ क़बूल कंदो हां। मां अल्लाह साईं तोखे ॿुधाइण थो चाहियां त बाना यादि रखी छॾ, मां अल्लाह जे दरबार में मुहम्मद आले मुहम्मद खां सवा जे करे केतिरी बि इबादत खणी ईंदे, मां अल्लाह क़बूल कोन कंदो सही। इबादत तुंहिंजी क़बूल तॾहिं थींदी जॾहिं पंहिंजे झोलीअ में मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जो प्यार गॾु खणी अचे वेही। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद, जिंदाबाद। अतहियात में वेठो आ, गोदा भञी वेठो आ, झोल ते हथड़ा रखी वेठो आ, इएं चवां त झोल झले वेठो आ। हाणे झोल झले वेठो आ,
कुरान पढ़ी आयो आ, इबादतूं करे आयो आ, सब कुछ पढ़ी आयो आ, सजदा ॾेई आयो आ, रुकू करे आयो आ, पर मुंहिंजो करीम रब फरमाइस थो त हाणे देर न कर, मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़, मुंहिंजे महबूब जे बचड़नि ते दुरूद पढ़, त पोइ मां अल्लाह तोखे इजाज़त ॾियां त निमाज़ मां फारिग थी। सुभान अल्लाह। याने मुझे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात ऐं मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जे दर खां सवा ॿी का ॻाल्हि आहे? ॻाल्हि ॿी का ॻाल्हि आहे? काई ॻाल्हि कान थई मुस्लमान। रुगी थोड़ो पंहिंजे पाण खे न रुगी थोड़ो संभालींदे, थोड़ो रुगी कनेक्शन मदीने वारे साईं सां मिलाए न, थोड़ो रुगी कनेक्शन। यकीन कर मुंहिंजा दोस्त, जेको न तूं पाणीअ जे रात ते जागंदो हई, इएं हिकड़ी बस रुगी हिकड़ी रात तूं जागी मदीने ॾे मोहड़ करे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ते दुरूद पढ़ी त ॾिस। खुदा जो कसम खणी तो तोखे चवां त तूं हिकड़ी रात त जाग, तूं हिकड़ी रात त सौदो कर, तूं हिकड़ी रात में ॾिस पंहिंजी पहिरीं ज़िंदगी बि ॾिस, हिक रात तूं जागी मदीने ॾे मोहड़ करे मुंहिंजा दोस्त मुंहिंजे आका ते दुरूद पढ़ी करे तूं सुबुह ते पंहिंजी कैफ़ियत निहार, पोइ जेकर सॼी ज़िंदगी तुंहिंजी हिकिड़े पासे ऐं उहो ॾींहुं तुंहिंजो हिकिड़े पासे नज़र न अचे त फ़क़ीर खे तूं पोइ मया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद खे आज़माए न ॾिस, पर यकीन करे मुझे आका ते दुरूद पढ़। महबूब त महबूबा, महबूब त महबूबा, पर महबूब जे दर्जा जेके अदना खां अदना, अदना खां अदना गुलाम हन, मां तो चवां तूं उन्हनि खे सॾु कर त उहे बि तुंहिंजो सॾु ॿुधंदा आहिनि, जवाब ॾींदा आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कुरान पढ़ा, दलील कुरान मां ॾियां, छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पाण ख़बर अथई त कंहिंखे चवंदा कुझु बि न आहियूं, पर रब जो कुरान पढ़ंदासीं ज़रूर। अल्लाह जे कुरान पढ़ण में का बि कमी कोन छॾबी मुंहिंजा दोस्त। अल्लाह जो सुहिणो कुरान पढ़बो, छो त इन कुरान करीम खां सवा ॿी वाट त आहे ई कान का। लेकिन कॾहिं इहो सोचई त कुरान कलाम त मुंहिंजे रब जो आहे, लेकिन समझ अञा मुसलमान तू कदे समझने त कलाम त मुझे अल्लाह जो आहे त मुझे अल्लाह जो कलाम, पर इहो कलाम तोखे ॿुधायो कहिं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सोच मुंहिंजा दोस्त, अल्लाह सां तू असां प्यार कीअं कयूं? न ख़ुदा खे ॾिठोसीं, न खुदा के छुयो सी, प्यार उन सा कबो आ जंहिंजूं अखड़ियूं ॾिसजनि, अखड़ियुनि जूं मुंहिंजा दोस्त इहा माणकी मारे विझे, कंहिंजा चपड़ा ॾिसजनि उन जो मुरकण मारे विझे। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे त सहाबा ॾिसंदा हा दीवाना थी वेंदा हा, नज़र पवंदी ही चरिया थी वेंदा हा, बच्चा कुर्बान कंदा हा। ख़ुदा खे कंहिं ॾिठो? चओ हा ख़ुदा खे ॾिठो आहे त मुंहिंजे मदीने जे घोट ॾिठो आहे, ख़ुदा जो दीदार कयो आहे त मदीने जे साईं कयो आहे। असां तूं जेके अल्लाह जा दीवाना थिया हूं, हकीकत में खुदा जा दीवाना न थिया हूं, हकीकत में दीदारे मुस्तफ़ा जा दीवाना थिया हूं। छो त खुदा जे कुदरत जा जलवा अगर कंहिंखे नसीब थिया त किथे थिया? चो चेहरे मुस्तफ़ा में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जे जलवन जो दीदार, अल्लाह जे जलवन जो दीदार अगर कंहिंखे भी थियो आ त थियो किथों आ? चो चेहरे मुस्तफ़ा मां थियो आ न। अल्लाह जो कलाम, कंहिंजो कलाम? अल्लाह जो कलाम अगर कंहिंजे कन ताईं पहुतो आ त पहुतो किथों आ? चो ज़ुबाने मुस्तफ़ा मां पहुतो आ न। अल्लाह जो कलाम ज़ुबाने मुस्तफ़ा मां पहुचे, अल्लाह जो फरमान ज़ुबाने मुस्तफ़ा मां पहुचे, अल्लाह जा हुक्म ज़ुबाने मुस्तफ़ा मां पहुचन। जेकी कुछ अल्लाह जो आहे त अल्लाह जो, पर पहुचायो त मदीने वारे घोटान। वो जेकी कुछ मदीने जे साईं पहुचायो आ, वो जेको मदीने जे दर ते पहुतो आ उहो ई त रब वट पहुतो आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रब लेखो ई कोन कयो आ, रब उन सां लेखो ई कोन कयो आ। मुसलमान तू फिरकिन बिरकिन के छद, तोखे कसम थी पंहिंजे पैदा कंदड़ रब जो, जंहिं तोखे पैदा कयो उन रब जो कसम थो ॾिए। तू पंहिंजे ईमानदारी ऐं सच्चाई सां सोच मुसलमान, त उहे सहाबी जेके पहिरीं मुसलमाननि जे खिलाफ तलवार खणी घुमंदा हा,
त मुसलमान मिलन ते इन्हनि जो सिर कलम कयूं। भला नालो सुहिणे सहाबी हज़रत अमीर उमर साईं जो भला मां नालो थो वठां। मुंहिंजा दोस्त जेको तलवार हथ में खणी मुसलमाननि जे खिलाफ़ लड़ंदो हो, वॾो नालो हूंदो हो, मुसलमान डिॼंदा हा। जेसि ताईं मुसलमाननि जे खिलाफ़ हुयो तेसि ताईं गुनाहनि जा दफ़्तर पे भरियसि। अलाए केतिरा दफ़्तर भरे छॾी। तोखां थो पुछां उन अल्लाह खे ॾिठो हो छा? ॿुधा ॿुधा अल्लाह खे ॾिठो हई? अल्लाह सां कचहरी करण वियो हो छा? छा ॾिठो हई? जॾहिं साम्हूं को मिलियुसि ऐं उमर काॾे थो वञी जे अल्लाह जे आशिक जे पोयों हा उनखे कोन छॾींदुसि। कंहिंजे पोयों हा? अल्लाह जे आशिक जे पोयों हा उनखे कोन छॾींदुसि। याने मदीने वारे घोट जे पोयों हा उनखे कोन छॾींदुसि, उन जे गुलामनि खे कोन छॾींदुसि। जे ओॾहूं पोइ वॼु पहिरीं पंहिंजो घर त संभाल ॾिस त तुंहिंजे घर में केरु वेठो आहे। पंहिंजो घर त पहिरीं संभाल। तुंहिंजो घर गुलामी क़बूल करे वेठो आहे, तूं अती तो तलवार खणी घुमंदो। चई ईअं कीअं थो थिए? चई वञ पंहिंजे भेण जे घर वञी ख़बर वठ त तुंहिंजी भेण छा थी करे। जीअं सुहिणो उमर उहा तलवार उगाड़ी खणी मोटंदो आहे, जॾहिं पंहिंजे भेण जे दरवाज़े ते बीहंदो आहे, अंदरों क़ुरान करीम जो सुहिणो सुहिणो आवाज़ कननि में ईंदो आहे, यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मिठड़ो आवाज़ क़ुरान जो जंहिंजे लाइ मुंहिंजो करीम रब फरमाईंदो आहे त हो क़ुरान शिफ़ा बि आहे, क़ुरान रहमत बि आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कननि ते आवाज़ पियो। जेके ख़ुदा घुरंदो आहे न उन जे कननि ते रब इहे आवाज़ जो असर कंदो आहे। ॿुधंदो सभु को आहे लेकिन दिलि सभु कंहिंजे ते असर कोन थींदो आहे। दिलि उन जी ते असर थींदो आहे जेके मुंहिंजो ख़ुदा घुरंदो आहे। सुहिणे उमर असां सुहिणो उमर उन वक़्त में मुसलमान कोन हो, पर असां सुहिणो इन करे था चऊं जेके यार बख़्शे छॾियो आहे त असां केरु थींदा आहियूं। सुभान अल्लाह। आवाज़ ॿुधंदो आहे, जिस्म जे मथां असर थियो। भेण ॾिसी आवाज़ ॿुधी त मुंहिंजो भाउ अची रहियो आहे। उहे क़ुरान करीम जूं आयतूं फरहन ते लिखियल हुयूं या खजीअ जे पननि ते लिखियल हुयूं। दोस्त यकदम बरदड़ तनूर में विझंदी आहे, डिॼंदी आहे। भाउ खां भाउ ईंदो आहे, ॾे ख़बर आवाज़ छाजो हो? ख़ामोश। चवई थो ॿुधाए आवाज़ छाजो हो? तलवार कढी बीठो नथी ॿुधाई त धड़का सीधार थो कई। अदा ॾोह जी माफ़ी मिले त ॿुधायां, ॿुधाए माफ़ी थई। अदा मां रब जो क़ुरान पे पढ़ियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रब जो क़ुरान? चई हा रब जो क़ुरान। किथां आंदई? चई मदीने वारे ते ईमान आणे चुकी हां। काॾे कयई? जे तुंहिंजे डप खां बाहि जे तंदूर में विधो थमि। चई जे तुंहिंजे रब जो क़ुरान सचो आहे, तुंहिंजो सुहिणो नबी सचो आहे त पोइ हो तंदूर मां कढी ॾेखार। हुन ईअं कोन सोचो त मूंखे बाहि साड़ींदी, हुन इहो कोन सोचो त मुंहिंजो हाल छा थींदो, अलाए छा थींदो। न न, हुनखे यकीन आहे त जेका दिलि मुस्तफ़ा जे दिलि सां लॻी चुकी आहे उनखे बाहि छा दुनिया जी काई ताक़त असर कान कंदी। सुभान अल्लाह। देर कान थी करे तनूर जो ढक मथे खणी बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे बाह अंदर विझंदी आ। उहा सलामत उहे खजीअ जा पता ॿाहिर कढंदी आ। अदा ही रब जो क़ुरान आ जेको पढ़ी रहियो आ। जीअं निगाह पई आ उहा दिलि खसिजी वई आ। उहो जेको तलवार खणी घुमंदो पियो वथे उहा ई उगाड़ी तलवार खणी काॾे वियो? चओ मदीने वियो। काॾे वियो? जवाब ॾे, काॾे वियो? मदीने वारे घोट जे दरबार ते वियो। उते जो ते चवे मौला मूं तौबह कई, मुंहिंजा अल्लाह से उते कोन हो छा?
जवाब दे खुदा को न हो छा। हजरत अमीर उमर जिथे घर में हो उतने जे भेण जे घर में अल्लाह को न हो छा। जवाब दे रब को न पियो दिसे छा। हुवल अव्वल वल आखिर वज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सब कुछ ॾिसंदड़ ॿुधंदड़ा मगर मुझे मुस्तफ़ा करीम जे ग़ुलामन जो इहो हाल आ। उनखे ख़बर आ बेशक मां ईमान त आणिया थो, रब जो बानो त थिया थो, अल्लाह जे वहदानियत जो इकरार त कया थो, पर जेसी दरे मुस्तफ़ा ते न वेंदुमि तेसी रब जे ज़ात सां मुलाकात कान थी। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद। मुझा प्यारा दोस्त जॾहिं सहाबा जंहिं जहिड़ो दुनिया में न की ॿियो ॼाओ आहे न की ॼमंदो, छो त मुझे मदीने जे मीर फरमायो मां मुस्तफ़ा जो हिकिड़ो सहाबी हिकिड़ो पाव जवन जो ख़ैरात करे, बाद में अचण वारा उहद जबल जेतिरो सोन ख़ैरात कनि पर हुन जे पाव जे बराबर नथो थी सघे। उहे मुंहिंजा दोस्त सहाबी उन्हनि खे बि ख़बर आ अगर अल्लाह मिलंदो त मदीने वारे जे दर तां मिलंदो। कोई हिकिड़ो भी सहाबी ॾेखार जंहिं मदीने वारे घोट जे दर जी ग़ुलामी क़बूल न कई हुजे त मां ॻाल्हि पे कई केतिरा भी गुनाहनि जा अंबार हुया दरे मुस्तफ़ा ते ईंदो वयो। आए है कदम पंहिंजा दरे मुस्तफ़ा ते रखई, पेशानी पंहिंजी मुझे महबूब मुस्तफ़ा जे कदमन तां कुर्बान कयई, दिलड़ी महबूब खे ॾिनई। रब चयो मुंहिंजा महबूबा जेको तोखे दिल ॾींदो आ मां अल्लाह उनखे ईअं धोई छॾींदो हा ॼण अमड़ जे पेट मां हाणे ॼाओ आ। ओहो सुहिणो उमर जेको पहिरीं शैतान जे चवण ते हली करे मुसलमाननि सां लड़ंदो हो, अॼु दरे मुस्तफ़ा ते आयो, अल्लाह जे ज़ात उनखे उहा नेमत अता फरमाई जो सुहिणो उमर वञे त शैतान रस्तो ई छॾे भॼी वञे। याने महबूब मुस्तफ़ा जे दर खां सवा बि गला गला बी वाट आहे ई कान का, पर तव्हांखे अर्ज़ पे कयमि त कनेक्शन मिलाए त ॾिस न, कनेक्शन मुंहिंजे महबूब सां मिलाए त ॾिस, हिकिड़ी रात रुगी जागी त ॾिस। असांजो असल में यकीन कच्चो आहे न मुंहिंजा दोस्त। मां तव्हांखे ॿुधाई पे ॻाल्हि तव्हां वरी अॻिते थिड़ी वियुसि मां त असां अल्लाह जे ज़ात ते भरोसो नथा कयूं, पर जेकॾहिं हितां तव्हां मां को बि डॉक्टर ॾे वियो, डॉक्टर चएसि यार ॻाल्हि ॿुध, चे ॿुधा, चे तुंहिंजो ब्लड प्रेशर अथई हाय, हाणे जे लूण खाईंदे त बस पोइ महीनो बि जहिड़ो कोन रहंदे तोखे अटैक थींदी, यूं वेंदे हलियो, हमरा ईंदो अधु बीमार थींदो, ॿियो चङो भलो अचे थो कंधलो ॾींदो। ज़ाल वेचारीअ मोहब्बत में कढ़ाई पचाई आहे ज़बरदस्त मुर्गीअ जी या बकर जे गोश्त जी, वात पाणी त कोन थो थिएव न, कढ़ाई त कढ़ाई आहे न। ज़ाल पचाई शौक़ मां जीअं आयो चयो मुंहिंजा सुहिणा घोट अॼु त मूं तुंहिंजे लाइ का कढ़ाई पचाई आहे छा, चई परे कर परे कर, छो छा थी वियो अथई, मूं तुंहिंजे लाइ हेॾी प्यार में पचाई आहे, चई चरी डॉक्टर चयो आहे डॉक्टर त जेकॾहिं लूण खाईंदे त तुंहिंजो इहो ब्लड प्रेशर थींदी हाई, पोइ महीने में मरंदे, हाणे जे चाहीं त महीने में मरां त भला मां खावां, चई न न न पोइ तूं न खा, इहा भला मां ई खाई थी छॾियां। मुंहिंजा दोस्त डॉक्टर जे चवण ते लूण छॾियईं, ॿिए चएसि तोखे शुगर थी आहे, खंडु छॾ चांहि छॾ सभु कुझु छॾियईं, डॉक्टर जे चवण ते खंडु छॾे ॾिनई, डॉक्टर जे चवण ते लूण छॾे ॾिनई, डॉक्टर को तुंहिंजो ख़ुदा त कोन्हे, डॉक्टर त हिकिड़ो अंदाज़ो ॿुधायो आहे। मां तोखां थो पुछां ओ मुस्लमान कलमे पढ़ण वारा, डॉक्टर खे ख़बर वधीक आहे या मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर वधीक आहे?
तुझे जिंदगी जो मालिक मुझो खुदा है या डॉक्टर जवाब दे जेके दुनिया जा ला इलाज हुंदा हन दरे मुस्तफा ते वींदा हन शफा याब थी बोटदा त उहो खुदा मुझो करीम रब थो मनो करई त गुनाह न कर ब्याज न खा चोरी न कर गरीबन जो हक न खा अगते कब्र में ॾाढो ॾुखियो थींदे हशर में ॾुखियो थींदे त खुदा जो हुकुम कोन थो असांखे समझ में अचे मुझो मदीने जो मीर फरमाए थो मिस्कीनन जी मदद कर यतीमन सां प्यार कर त मां मुस्तफा राज़ी थी मुझे महबूब जो हुकुम समझ में कोन थो अचे पर डॉक्टर वारी ॻाल्हि झट असांजे दिमाग़ में अची थी वञे इहो ई त असांजो अक़ीदो आहे इहो ई त असांजो ईमान आहे पोइ था चऊं त यार रात जो जागूं त था पर मदीने वारो सॾु कोन थो ॾे ओ चरिया जे मदीने वारो सॾु न ॾे त ॿियो केरु सॾु ॾींदो क़ुरान करीम जी आयत ॿुध मदीने वारो त मदीने वारो आहे वो मुझो महबूब त इमामुल अंबिया है लेकिन अल्लाह जे हिकड़े सुहिणे नबीअ जी ॻाल्हि कयां ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज उन अल्लाह जे सुहिणे नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम केर ॻाल्हि केर हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ सूरह नमल के खोले ॾिस रब्बे ज़ुल जलाल बयान फरमायो आ सुलेमान अलैहिस्सलाम मुंहिंजा दोस्त जंहिंजे कब्ज़े में इंसाननि सां गॾु हूरूं बि हुयूं देव बि हुया परियूं बि हुयूं जिन बि हुया वॾो लश्कर गॾु हूंदो हुयो उन लश्कर खे तैयार करे जॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम निकिरंदो हो उन जो तख्त ज़मीन ते कोन हूंदो मथे खणी हलंदा हुया अञा तख्त ते वेठो आ तख्त खणी निकता अञा हू पंहिंजे महल मां निकरन था अगरब जो क़ुरान ॿुधाए रहियो आ अल्लाह जो क़ुरान खोल रस्ते में अॻियां जंहिं रस्ते सां वञण वारा हा कीलियूं के निकतियूं हिकिड़े ॿिर मां ॿिए पासे पयूं वञनि उन्हनि कीलनि लखनि किरोड़नि कीलनि मां हिकिड़ी कील थी पंहिंजे कीलनि खे सॾु करे क़ालत या अय्युहन नमलु दुखुलू मसाकिनकुम ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूदुहु वहुम ला यशऊरून सुलेमान अलैहिस्सलाम अञा पंहिंजे महल मां निकितो आहे 3 मैलन जे पंध ते घणे पंध ते गला गला घणो पंध 3 मैल कील या माकोड़ी वजन घणो थस गला गला वजन घणो थस बिरन मां निकतियूं हन उन्हनि कीलन माकोड़नि जी जेका राणी आहे उहा सॾड़ो थी करे ओ मुंहिंजूं साथियाणियूं ओ मुझे कौम वारियूं जल्दी जल्दी पंहिंजे बिरन में वापस हलियूं वञो हो जवाब में चवन थियूं ओ असां जी राणी छा थियो थी असां त मस निकतियूं घुमण फिरण जे लाइ चवे थी देर न कयो होॾां सुलेमान अलैहिस्सलाम जो काफ़िलो अची रहियो आहे उन काफ़िले सां जानवर गॾु हन मतां उन्हनि जे पेरनि जे हेठां रगड़े में अची वञो सभई मरी वञो जान तव्हांजी ख़त्म थी वेंदी उहे कीलियूं चवनि थियूं किथे आहे काफ़िलो जवाब ॾींदी आहे तव्हां त नथियूं ॾिसो पर मां ॾिसी रही हां घणो पंधो 3 मैल घणो पंधो 3 मैल परे सुलेमान अलैहिस्सलाम जो काफ़िलो निकितो आहे हेॾो वकीलनि जी राणी पंहिंजे कीलनि खे थी ॿुधाए ऐं भला पहिरीं ॻाल्हि इहा आहे त कॾहिं रहियो हज़रत सुलेमान कॾहिं रही उन जी कौम अल्लाह साईं इहा ॻाल्हि क़ुरान में छो बयान कई मुसलमान सोच हज़रत सुलेमान जो किस्सो त रहियो कॾहिं ज़मानो रहियो कॾहिं मुंहिंजे करीम रब क़ुरान करीम में ॻाल्हि छो कई इन जे लाइ जो मुंहिंजे अल्लाह खे ख़बर आहे क़ुरान पहिरीं नाज़िल थींदो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा ग़ुलाम औलिया अल्लाह जो ज़मानो ईंदो सहाबा खां पोइ ताबईन तबा ताबईन सालिहीन जो ज़मानो ईंदो मतां दुनिया वारा चवनि त तव्हां का कुरान अग में नाज़िल थियो तव्हां जो ज़िक्र किथे आ त मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम उन्हनि खे ॿुधाईंदा
अग में नबी भी हुया उन्हनि जा गुलाम भी हुया इश्क वारा भी हुया इंसान त छा पर जे जानवर ऐं जीत भी नबीअ सां प्यार कंदा हुया त मैलन तां उहे भी दीदार कंदा हा त नबी भी दीदार कंदो हुयो। कुरान तो चवे त टिन मैलन जे फासिले तो जेडी मल कील पंहिंजे कीलन खे चए तो अंदर थियो सुलेमान अलैहिस्सलाम जो काफिलो तो जाने सवाल इहो आ त हेडहूं कील पंहिंजे कीलन खे ॻाल्हाए चवे थी पई त अंदर थियो। कुरान छा तो चवे फतबस्सम ضاحكم من قولها हेडा कील पंहिंजे कीलन सां थी ॻाल्हाए होॾां सुलेमान अलैहिस्सलाम हिन कील जे ॻाल्हाइण ते मुरकी रहियो आहे। खोल कुरान न टिन मैलन जो फ़ासिलो आहे। नबी त नबी आहे गाला गाला नबी त नबी है त टे मैल हन पर 3 करोड़ मैल भी हुजन नबी जाडो काई हैसियत कोन था रखन। नबी खे त असा जो ईमान आ अहले सुन्नत औलिया अल्लाह सा ताल्लुक रखण वारा अञा खोले चवा त 11 वारे यार सा ताल्लुक रखण वारा 12 वारे महबूब जो मीलाद करण वारा उन्हन जो अकीदो ही इहो आ त नबी त थींदो ही नबी आ। नबी जी माना ही गैब जो खबरों दींदड़ा नबी खे त इल्म हज़ारे मैलन ते हुंदो आ पर सवाल इहो आ त टिन मैलन ता हिकड़ी कील खे कीअं ख़बर पई त मुंहिंजो सुहिणो नबी अची रहियो आ। कील खे कीअं ख़बर पई रब्बे करीम ॿुधाइण चाहियो ओ इंसान कीलियूं त ॿियूं भी किरोड़े हुयूं माकोड़ियूं त किरोड़े हुयूं पर उन्हनि जे दिल जो ताल्लुक नबी जे ज़ात सां ॻंढियल कोन हुयो। उन्हनि लखनि करोड़नि मां हिकड़ी माकोड़ीअ जो ताल्लुक ॻंढियल आ जंहिंजो जंहिंसां ताल्लुक ॻंढियल आ पोइ हेतिरी छो न हुजे ॿिर में वेठी आ 3 मैल परे ॿुधाए रही आ त मुंहिंजो महबूब अची रहियो आ। सुनो सुलेमान अलैहिस्सलाम मुरकंदो आ काफिलो ईंदो आ जॾहिं उन जगह ते पहुचंदो आ उन कील खे सॾ कंदो आ नालो वठी सुनो ओ फलाणी कील करोड़न कीलन मां यार सुलेमान अलैहिस्सलाम करोड़न कीलन मां उन कील खे इश्क जे बुनियाद ते सुञाणदो आ। मुंहिंजो मदीने जो मीर पंहिंजे गुलामन खे कोन सुञाणदो। ओ मुसलमान केड़ो अकीदो आ तुंहिंजो मुझे मदीने जे मीर के खबर ना है त गोट खबर खान सोलंगी में मां मुस्तफा जा आशिक हींअर छो वेठा हन मुझे महबूब के खबर ना है खुदा जो कसम जे महबूब के खबर ना है त पो बाकी के खबर आ। महबूब के दसण वारो मुझो रब्बा मुझा दोस्त मुझे महबूब के इल्म मुझे रब अता कयो आ। उस्ताद जी इज्जत थींदी आ जॾहिं शागिर्द जी कामयाबी हुंदी आ मुर्शिद जी इज्जत थींदी आ जॾहिं मुरीद जी कामयाबी थींदी आ माउ जी इज्जत थींदी आ जॾहिं धी नालो कढाईंदी आ नबी जो मक़ाम जॾहिं बुलंद थींदो आ त मुझे खुदा जे वहदानियत जी इज्जत थींदी आ। जेकॾहिं मुझे नबी जे के इल्म ना है त पो मुझा दोस्त या कंहिंजी इंसल्ट पियो करी मुझे खुदा मुझे मुस्तफा के सब कुछ अता करे छॾियो। कीला निस्बत वारिया नबी के सुञाणे रही आ नबी उन के सुञाणे रहियो आ मथों अचे करे चवंदो आ ओ फलाणी कील जीव मुंहिंजा सुहिणा हेॾे आ खणी उन खे तरीअ ते रखंदो आ निहारे पुछंदो आ ॾे त ख़बर सुहिणा कहिड़ी रंग ॾिठो अथई हा सुहिणा रंग ॾाढो कारो आ रंग ॾाढो कारो आ वज़न ॾिठो अथई सुहिणा वज़न भी कुझु कोन्हे को ड्रेग छाते कई अथई सुहिणा इहो ई तराज़ आ वज़न भी कोन्हे को ताकत भी कान्हे का कद बुत भी कोन्हे को पर मुंहिंजा सुहिणा जेकॾहिं हींअर को मूंखां पुछे त मां उन खे ॿुधायां त हिन वक़्तु मूं जहिड़ो ताक़तवर दुनिया में ॿियो कोई कोन्हे को।
कील तो के छा थियो आ जे सोना इन करे थी नाज़ कया जो अल्लाह जे नबी सदड़ो करे पांजे हथड़े ते रखियो आ जे कदे कील खे अल्लाह जो नबी सदड़ो करे सुलेमान अलैहिस्सलाम पांजे हथड़े ते रखे उहा चवे दुनिया में मुखा वधीक ताकत वारो कोने रब के गाल वणे अल्लाह कुरान में बयान करे वो बुधा जे अबू बकर सिद्दीक के मुस्तफा सदड़ो करे उन जे गोडे ते सुमे उन अबू बकर जो मकाम छा हुंदो सुभान अल्लाह जय मुझे दिल पर अली के सदड़ो करे मुझो मदीने जो मीर पांजे बिस्तरे ते सुमारे उन अली जो मकाम छा हुंदो सुभान अल्लाह जंहिंखे मिलियो आहे किथों मिलियो आहे चओ दरे